इलेक्शन पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जे विच में थी रही है। मैदान में रुगो जियाला आहिनि। शींह बिल्ली बणिजी घर में लिकी रहियो आहे। ही इहो शींह आहे जेको ग़रीबनि जो रत चूसींदो आहे। 8 फरवरी ते शींह जो शिकार करणो आहे। मूंखे इलेक्शन में वॾी अक्सरियत घुर्जे। जेतिरी अक्सरियत ॾींदउ ओतिरो ई अवाम जो कमु कंदुसि। हिन इलेक्शन में मूंखे गुज़िरियल इलेक्शन खां वधीक सीटूं ॾियारायो। कराची ऐं हैदराबाद जूं सीटूं खटे वियासीं त वज़ीर आज़म जियालो बणिजी वेंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहदादपुर ऐं राहूकी में जलसनि खे ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी खे कामयाब करे खेसि वज़ीर आज़म बणाइणो आहे। असां 40 सालनि खां सियासत करे रहिया आहियूं। असांजो सियासी सफ़र डिघो आहे। जियालनि खे यकीन आहे त मां विढ़ंदो आहियां पर झुकंदो न आहियां। असां पार्टी कारकुननि जी ख़्वाहिश मूजिब हलूं था। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो लाहौर जे तक NA 127 में जलसे खे ख़िताब। ईरान पारां हवाई हदुनि जी भञकिड़ी खां पोइ पाकिस्तान ईरान मां पंहिंजो सफ़ीर वापसि घुराइण जो ऐलान करे छॾियो। पाकिस्तानी इख़्तियारनि ईरान जा समूरा दौरा मुलतवी करे छॾिया। परॾेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त ईरान पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी जी खुले आम भञकिड़ी कई आहे। ईरान जो गैर क़ानूनी अमल मुकमल तौर ते क़बूलण जोॻो न आहे। पाकिस्तान इन गैर क़ानूनी क़दम जो जवाबु ॾियण जो हक़ महफ़ूज़ रखे थो। पुराणे लाडले खे ॿीहर लॉन्च कयो पियो वञे। हिकु लाडले खां मस जान छुटी आहे। वरी ॿिए लाडले जी सहूलियतकारी शुरू थी वई आहे। किरियल साज़िशुनि खे बर्दाश्त न कयो वेंदो। नून लीग पंजाब में हिकु बि सुठी अस्पताल न ठाहे सघी। पंजाब जा माण्हू इलाज लाइ NICVD अस्पताल छो वञी रहिया आहिनि। नून लीग पंजाब में 15 साल हुकूमत कई पर हिकु बि सुठी अस्पताल न ठाहे सघी। पंजाब जा माण्हू नून लीग जी सियासत पॉलिसी ऐं हुक्मरानी जे तरीक़े मां तंग अची चुका आहिनि। नून लीग वारा बुखार जे इलाज लाइ बि परॾेह वञनि था। पीपल्स पार्टी जे सीनियर अगवार शर्जिल इनाम मेमर जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो पीपल्स पार्टी मुल्क खे आइन ऐं एटमी ताक़त ॾींदड़ पार्टी आहे। हिकु शख़्स मुआहिदो करे मुल्क मां भॼी वियो, वरी मुआहिदो करे वापसि आयो। नवाज़ शरीफ़ मुआहिदे खां सवाइ न ईंदो न ई वेंदो आहे। 21 जनवरी ते बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो जलसो कंदो। इलेक्शन कमीशन खे समूरनि पार्टियुनि सां हिकु जहिड़ो रवैयो रखणु घुरिजे। लाहौर में PP जा पैनाफ्लेक्स लाहिण वारे वाक़े जो चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं सूबाई इलेक्शन कमिश्नर नोटिस वठनि।